अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तान ॾिसी रहिया हो न्यू मैरान न्यूज़ और कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया हाला में रिपोर्ट एजाज़ बुगियो जी। हाला भरसा ॻोठ बूटो गाउठी जे रहवासी रिटायर हाई स्कूल के उस्ताद मोहम्मद सादिक गाउठी हाला प्रेस क्लब में साफ़ नालो हाला पुलिस खिलाफ़ एहतजाज कंदे दाइन ते चयो आहे त 5 साल अॻु मुंहिंजे घर मां लखे रुपयनि जा सोना ज़ेवर कैश नगद रक़म ऐं मोबाइल फ़ोनूं चोर ॿुहारे विया। वाक़े जी अड़ी रिपोर्ट फौरी तौर हाला थाने ते दर्ज कराइण बावजूदि अॼु ताईं हाला पुलिस सरज़मीन जो मुआयनो करण तोड़े चोरी बाबति का बि जांच न कई आहे। हिन चयो त हाला पुलिस केस दाख़िल करण बावजूदि अॼु ॾींहं ताईं चोरनि जो पतो लगाइण में नाकाम बणियल आहे। हिन वधीक चयो त हाला पुलिस मां उमेद लाइ ताज़ो एसएसपी मटियारी खे चोरी में शक जी बुनियाद ते ॻोठ में रहंदड़ चोरनि ऐं मंशियात फ़रोशनि जा ॻुझा नाला ॾिना, जंहिं बाद इंतकामी कार्रवाई जो निशानो बणाईंदे गुज़िरियल राति मुंहिंजी औताक जे लोड़े खे नामालूम शरपसंद अनासरनि पारां बाह ॾिनी वई आहे, जिन खे फौरी तौर ॻोठाणनि जी मदद सां बाह ते कंट्रोल करे वधीक नुक़सान खां बचायो वियो। हिन चयो त आऊं हिकु रिटायर उस्ताद आहियां, मुंहिंजे कंहिं सां बि का दुश्मनी नाहे। मूं पंहिंजे हक़ लाइ आवाज़ उथारियो आहे। मुंहिंजे घर मां चोरी थियल सोना ज़ेवर कैश नगद रक़म ऐं मोबाइल फ़ोनूं वापसि कराए हाला पुलिस मूंखे इंसाफ़ फ़राहम करे। हिन IG सिंध DIG हैदराबाद ऐं आला इख़्तियारियुनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त खेसि चोरी थियल सामान वापसि ॾियारे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।